मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, एक शख़्स ॿिनि मस्जिदनि में जेकॾहिं आज़ान चवे त उहो अमल कीअं आहे? हिकिड़ो ई बंदो ॿिनि मस्जिदनि जे अंदरि हिकु ई आज़ान चवे, इहो अमल मकरूह आहे। हिकिड़ो बंदो हिकु ई टाइम जे अंदरि, मसलन असर नमाज़ जे अंदरि हिन मस्जिद में आज़ान ॾेई करे पोइ ॾिठो यार हो मस्जिद में मुंहिंजी ज़िमेदारी लॻल आहे, उते बि आज़ान मां चवां। जेकर उते वञी करे आज़ान चवंदो, हे मकरूह अमल आहे। छाजे करे? जंहिं मस्जिद जे अंदरि को मोज़िन आज़ान थो चवे, हाणे इन मस्जिद में नमाज़ पढ़णु हिन जे लाइ ज़रूरी आहे। छाजे करे? हिन जो हई अल सलाह, हई अल फलाह, अचो नमाज़ीअ तरफ़, अचो कामयाबी तरफ़। त हे सभिनी खे घुराए थो, वरी पाण ई जेकॾहिं हलियो वञे, हे सभिनी खे घुराए थो न, अचो नमाज़ जी तरफ़, अचो फलाहीअ जी तरफ़, अचो कामयाबी तरफ़। ऐं इहो पाण मस्जिद में हुजे ई न। त उलमा फरमायो इहो अमल करणु मकरूह अमल आहे, नापसंद अमल आहे। मोज़िन साहब हिकिड़े वक़्त में हिकिड़ी मस्जिद में आज़ान ॾींदो, अगरि को उज़ुर अची वियो, का मजबूर अची वई, न बिल्कुलु माज़रत कंदो, उन मस्जिद में वञी करे ॿियो को आज़ान चवे। मां जेको आज़ान बिल्कुलु न चवंदुमि।